लाए वसालन जा वास्ता ओ एक ॾींहं जी ॻाल्हि नाहे वसालन जा वास्ता ओ पुराना हुआ नाता वायद चवाण चवे अल्लाह कलाम फरमाशाह रियाज हुसैन चवाण अब्दुल जब्बार चवाण मज़र चवाण ये कलाम ॿुधायां पियो मुंहिंजो ॿाहिरि आहिनि जहिड़ो दोस्त मोहम्मद खान चवाण असांजी जर्नी भा कंपनी में साम्हूं वेठो आहे आज किन माण्हू जी पंहिंजे महबूब जे नाले चए पियो ओ ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे इहा कहाणी वॾी त पुराणी आहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे इहा कहाणी वॾी त पुराणी आहे निंढपण जा हुआ मसना त जुड़ा निंढपण जा हुआ मसना त जुड़ा उहो माण्हू वयो वयो ॻोठ खाए ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे कौन है जज संगार मलिक नंबर बोल तो 63 5 53 62 2 68। अरे जा जा जॾहिं जोबन जी वॾी मस्ती हुई तॾहिं वसंदी पई उहा बस्ती हुई ओए छोरी परदेशी का नंबर लगाना जी 63 5 53 62 2 68। जॾहिं जोबन जी वॾी मस्ती हुई तॾहिं वसंदी पई उहा बस्ती हुई वॾा रेद हुया पंहिंजा दुनिया में वॾा दीद हुआ पंहिंजा दुनिया में अॼु दौर उहो त रहियो नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे कौन है जज संगार मलिक नंबर बोल तो 63 5 53 62 2 68। अरे जा जा कहाँ गाँव में लगा नवा नवा सांझा नीवा वथ वसकारे जामिया जानू आई लव यू अरे वाह लगा नवा नवा सांझा नीवा वथ वसकारे जामिया हल मौसम केॾी प्यारी हुई हल मौसम केॾी प्यारी हुई कहिड़ी ॻाल्हि कयां पई भड़के बाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे क्या नाम है आपका जज संगार 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 मलिक एक और मलिक ए हीरा मेरा नंबर कब लगा 63 63 63। तॾहिं मामंद खान बि मामंद हो थियो पहिरियों शहज़ाद सां प्यार हुयो ओए छोरी परदेशी का नंबर लगाना जी 63 5 53 62 2 68। तॾहिं मामंद खान बि मामंद हो थियो पहिरियों शहज़ाद सां प्यार हुयो हुयूं मौजू चवाण मागन में हुयूं मौजू चवाण मागन में पे दर्दन माता दिलड़ी दाए ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे इहा कहाणी वॾी त पुराणी आहे निंढपण जा हुआ मसना त जुड़ा निंढपण जा हुआ मसना त जुड़ा उहो माण्हू वयो पयो ॻोठ खाए ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे ॿ टे ॾींहंनि जी त ॻाल्हि नाहे।